अघो काओ कच माणकन मोट थी पले पायो सच आखिंदे लजमरा जे उस्ताद जे मज़लूम मुलाज़िम साईं मुंहिंजा कल्ह जेको आहे बिलाल भुट्टो ज़रदारी चेयरमैन पाकिस्तान पीपल पार्टी जेको जियो न्यूज़ या के सहाफ़ी जे सुवाल ते जेको जवाबु ॾिनो पहिरीं ॻाल्हि त हुनजे जेको जवाब मां आहे त चवे थो त सिंध गवर्नमेंट मुलाज़िम दोस्त गवर्नमेंट आहे पोरियत दोस्त गवर्नमेंट आहे उहा ईअं पेंशन नथी कटे सघे का पेंशन न कटींदासीं। साईं मुंहिंजा तक़रीबन 31 जुलाई खां वठी अगस्त ताईं ही 5 खां 7 जेके लेटर हिननि फाइनेंस डिपार्टमेंट कढिया आहिनि उन में 5-7 जेके कटूं आहिनि पेंशन में ऐं फैमिली पेंशन हुजे या मंथली पेंशन हुजे उहे लॻाए चुका आहिनि। ऐं कीअं बिलावल साहिबु चवे थो त असां पेंशन न पिया कटियूं, मूंखे मुराद अली शाह चयो आहे त का पेंशन कोन थी कटे। असां इन बयान खे कूड़ ठगी ऐं मकर खां सवाइ कुझु नथा सम्झूं। कंहिं ॾाहे चयो आहे त जबर खां वधीक मकर ख़तरनाक हूंदो आहे। असां 15 सालनि जे हिन तजुर्बे मुताबिक़ जेको पाकिस्तान पीपल पार्टी जो जेको दौरु रहियो आहे 15 साल, उन्हनि में हिन मकर खां सवाइ कुझु कयो ई कोन्हे ऐं ही वॾा मकारी आहिनि। ऐं असां हिन जेको कल्ह हिननि मकर कयो आहे जवाब में असां उनखे रिजेक्ट कयूं था ऐं असीं चऊं था बिलाल भुट्टो ज़रदारी खे त पंहिंजो क़िबलो सुधो करियो। तव्हां चओ था त बिलाल भाउ सचनि असां वेलकम कंदासीं, वेलकम तव्हां असांखे ख़बर आहे तव्हां असांजो लठियुनि ऐं तशदुद सां कंदा, वाटर कैनन सां कंदा, असां उन वेलकम लाइ तयारु आहियूं ऐं असां इनशाला उन वेलकम में सुरखरू थी तव्हांजी गिचनि में हथ विझंदासीं ऐं तव्हांखे नेठि असांजा जाइज़ हक़ ॾियणा पवंदा। सिर्फ़ु पेंशन थोरी आहे साईं मुंहिंजा DRA आहे जेको वफ़ाक़ जिते तव्हां चओ था त मुलाज़िम सां ज़ुल्म आहे ऐं महांगाई आहे त तव्हां इहो वधायो, अलाउंस वधायो मुलाज़िम जा। तव्हां वफ़ाक़ गवर्नमेंट में ईअं था चओ ऐं सिंध गवर्नमेंट में तव्हां वधायो कंदा। वफ़ाक़ 2023 खां डिफरेंस अलाउंस जेको ॾिए थो पंहिंजे वफ़ाक़ी मुलाज़िम खे बलोचिस्तान पे 2025 में ॾिनो आहे, उहो बि सिंध जे मुलाज़िम खे कोन मिलियो आहे बिलाल साहिबु। उन खां अलावा जेको बजट में पघार वधंदो आहे एडाक अलाउंस उहो सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट 10% वधायो आहे ऐं तव्हां ख़ुदि चवंदा आहियो त महांगाई आहे, मुलाज़िमनि खे वधीक रिलीफ ॾियणु घुरिजे। उन खां अलावा असांजो जेको ग्रुप इंश्योरेंस आहे जेको मंथली पघार मां कटिजे थो उहो बि असांखे शर्त आहे त मरंदो त मिलंदो, जे न मरंदो त कोन मिलंदो। जीअं कल्ह अली काज़ी साहिब कंहिं प्रोग्राम में चयो त जेकॾहिं मुलाज़िम मरे थो ठीकु आहे, नथो मरे थो हुनजो ॾोह आहे, उन करे सिंध गवर्नमेंट हुनखे इहो ग्रुप इंश्योरेंस न ॾींदी। ग्रुप इंश्योरेंस असांजो पंहिंजो पैसो आहे, उहो जॾहिं असां रिटायर थियूं था उनजी मेच्योरिटी असांखे मिलणु घुरिजे विथ प्रॉफिट। ऐं उन खां पोइ जेको बेन्युअल फंड आहे उहो बि असांजो मंथली कटिजे थो, उहो सिर्फ़ु असांजे कफ़न दफ़न या कंहिं बीमारी में मिले थो, पर उहो बि कीअं थो मिले 10 खां 15 हज़ार ऐं उनजे लाइ तव्हां जेके करप्ट इदारा आहिनि उहे कीअं था मुलाज़िम खे ॾियनि उहा तव्हां असां सॼी दुनिया खे ख़बर आहे। उन करे बेनुअल फंड जेको असांजो आहे उहो बि रिटायरमेंट ताईं असांजो आहे हक़ आहे, उहो मिलणु घुरिजे। कल्ह इलेक्ट्रॉनिक मीडिया ते मूं का वीडियो ॾिठी हुई जंहिंमें हुननि चयो हो त वफ़ाक़ उन्हनि खे 5 लख ॾींदो जॾहिं मुलाज़िम रिटायर थींदा। वफ़ाक़ जॾहिं 5 लख ॾियणु पियो वञे पंहिंजे वफ़ाक़ी मुलाज़िम खे त पोइ सिंध गवर्नमेंट जे मुलाज़िम कहिड़ो ॾोह कयो आहे। तव्हां हर दफ़े था चओ त असां आवाम दोस्त आहियूं, मुलाज़िम दोस्त आहियूं, पोरियत दोस्त आहियूं। असीं सम्झूं था जेकॾहिं पोरियत दोस्त ऐं मुलाज़िम दोस्त हुजो आहे त जेके बि मराइतूं ॿिया सूबा या वफ़ाक़ ॾिए थो उन्हनि खां तव्हांखे वधीक ॾियणु घुरिजनि। जेकॾहिं तव्हांजा मुलाज़िम दोस्त आहियो ऐं पोरियत दोस्त आहियो तव्हां उन्हनि खां घटि बि ॾियो ऐं मुलाज़िमनि खे परेशान बि करियो ऐं मुलाज़िम ते जबर बि करियो ऐं मुलाज़िम खे दाबा बि ॾियो ऐं जॾहिं उहा पंहिंजी दाह खणी कराची प्रेस क्लब खां वज़ीर हाउस वञनि या तव्हांजे हाउस ॾे वधनि त तव्हां उन्हनि ते तशदुद था करियो, तव्हां फीमेल टीचरनि ते बि तशदुद था करियो, उन्हनि ते लाठी चार्ज था करियो ऐं वाटर कैनन जो इस्तेमालु था करियो ऐं रबड़ जूं गोलियूं था हणो। ऐं हाणे जेको जुलाई में असांजो इतिहाद थियो तव्हांजी सिंध पुलिस तव्हांजे हुकम ते सिंध जे मुलाज़िम ते जेको तशदुद कयो उहा तारीख़ ऐं दुनिया ॾिठो, तारीख़ उन जी शाहिद रहंदी त असांजे उस्तादनि खे काफ़ी ज़ख़्मी थिया ऐं असां इहे तव्हांजी रबड़नि जूं गोलियूं छा असीं तव्हांजे बंदूकनि तोहफ़नि खां नथा डिॼूं। असांजा हौसला बुलंद आहिनि। इनशाला 6 तारीख़ ते सॼी दुनिया ॾिसंदी त सिंध जो मुलाज़िम कफ़न ॿधी तव्हां खां जाइज़ हक़ वठंदो। गुरू छो गबर खां वठूं हक़ कोके पिनण खां चिनण में मज़ो थो अचे, अहिड़े पिनण खां चिनण में मज़ो थो अचे। जारी आहे जारी रहंदे जंग असांजी जारी रहंदी, जैसी रात अंधारी रहंदे जंग असांजी जारी रहंदी। जैसी